सिंध जे वसीलनि ते पंहिंजनि चंबनि खां वधीक मज़बूत करण लाइ रियासत पाकिस्तान तरफ़ां हिकु वॾी साज़िश तहत सिंध जी क़ौम परस्त क़यादत खे हथु वठे पोइ ते धिकियो पियो वञे। आहिस्ते आहिस्ते क़ाबिज़ क़ुवतूं पंहिंजो हरबो इस्तेमालु कंदे क़ौम परस्त सियासत मथां पाबंदी जो बुनियादु रखे पई अचे। हिकु पासे क़ौम परस्त कारकुन खंभियल आहिनि त ॿिए पासे उन्हनि जे आवाज़ खे रोकण लाइ कोरोना वायरस जो फ़ाइदो वठंदे जीअं सिंध क़ौमी महाज़ RSR खे पुरअमन जदोजहद करण खां रोके उन मथां पाबंदी जो बुनियादु विझी सिंध ते न रुॻो पंहिंजे कब्ज़े खे असराइतो करण जी हिकु नई चाल आहे त ॿिए पासे सिंध जी क़ौम परस्त धुरियुनि खे बंदिश जो इशारो ॾेई सिंध जी आज़ादी ऐं हक़नि वारी वेड़ खां परे रखण जो इशारो ॾिनो आहे। जस्कम RSR मथां बंदिश सां इहो साबित थिए पियो त पाकिस्तान जे कानून ऐं इंसाफ़ जूं वाॻूं हाणे ताक़तवर धुरियुनि जे हथ में अची वियूं आहिनि, जेके हाणे इंसानी हक़नि जी लताड़ कंदे क़ौम परस्त सियासत ते बंदिशूं विझी हिकु वॾी साज़िश तहत संदन घेरो तंग कंदा, सिंध जे वसीलनि जे बंदरबांट कंदा ऐं मक़ामी माण्हुनि जी बुनियादी सहूलियतनि जी अणहूंद कराए खेनि चिचिलाए मारींदा। साथियों, जेसन अमीर आज़ाद पंवर सीनियर वाइस चेयरमैन जेसन पुनवास RSR ऐं फुराइतो आहियां सभिनि साथियुनि जो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो जेके ॾुखियुनि हालतुनि में वक़्तनि बवक़्तनि असांजे मौक़िफ़ खे असांजी ॻाल्हि खे माण्हुनि ताईं पहुचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदो रहियो आहे ऐं ख़ासि तौर ते मिसिंग पर्सन वारी सॼी तहरीक में असां सां भरपूर साथ थियो। ऐं हींअर जेको जेसन क़ौमी महाज़ रियासती बंदिशुनि ऐं पाबंदियुनि मां गुज़रे पियो उन ते बि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन असांजो मौक़िफ़ माण्हुनि ताईं पहुचायो आहे। बुनियादी तौर ते इहो सुवालु जिते किथे गर्दिश करे थो उभिरे पियो त बुनियादी सबब कहिड़ा आहिनि, पाबंदी छो लॻी आहे। मुंहिंजो बुनियादी सबबु आउं इहो सम्झां थो त सिंध ते जेको बि ॾाढु ज़ुल्म, नाइंसाफ़ी, जबर पाकिस्तानी रियासत जे तरफ़ां थींदो रहियो आहे उन जे ख़िलाफ़ु जेसन क़ौमी महाज़ रोज़े अवल खां मैदान अमल में रही आहे, जदोजहद में रही आहे ऐं असांजी जिन्स जे फ़िक्र ते अमली तौर ते पैरवी कंदड़ जमायत आहे जेसन क़ौमी महाज़। जेसन क़ौमी महाज़ जो बानी चेयरमैन साईं अब्दुल वाहिद RSR उनजी सॼी सियासत जेसन महाज़ वारो पीरियड ऐं पोइ साईं जिन्स जी वफ़ात खां पोइ जेसन क़ौमी महाज़ जो वजूद में अचणु ऐं उनखां पोइ जेसन क़ौमी महाज़ जो ॿिनि हिसनि में विराइजी वञण खां पोइ बि जेको RSR साहिब सां गॾु बीठल दोस्तनि जो हल्को ऐं जिस्कम आहे उहा मुसलसिल सियासी जदोजहद में यकीन रखंदे जदोजहद में रही आहे, अमल में रही आहे। बुनियादी तौर ते रियासत असांखे जेको दहशतगर्द करे पेश करण जी कोशिशि कई आहे असांजे लाइ इहो क़ाबिले मज़मत अमल आहे। असीं सियासी तौर ते अदम तशदुद वारी वात खे पंहिंजो जेको लाइअमल सम्झूं था, पंहिंजी हिकमत अमली सम्झूं था या पंहिंजो नुक़्ते नज़र सम्झूं था, असां अदम तशदुद जे बुनियाद ते सदाईं सियासी मज़ामत ते यकीन रखियो आहे। सिंध मां जेतिरा बि क़ौमी कारकुन गुम कया विया, खंभे गुम कया विया, उन्हनि जी मालिकी करण जी सज़ा असांखे मिली आहे, पर असां उहा जेका मालिकी आहे उहा बिना के पार्टी फ़र्क़ जे निज इंसानी हक़नि जे बुनियाद ते कंदा रहिया आहियूं ऐं उन में असांजी पार्टी जा बि माण्हू कारकुन खंभे गुम कया विया। असीं सम्झूं था त रियासत जॾहिं पंहिंजे माण्हुनि जो जिन जे टैक्स ते हले थी उन्हनि जे जेको इंसानी हक़नि खे तीनवाल ऐं पाएमाल कंदी तॾहिं असांजे मथां इहा ज़िमेवारी आइद थी थिए त असीं उन्हनि जी मालिकी ऐं वारसी जे लाइ जदोजहद करियूं, आवाज़ उथारियूं। उन सां गॾोगॾु असीं सिंध जे क़ौमी आज़ादी जी जदोजहद में यकीन रखंदड़ सिंध जी क़ौमी आज़ादी लाइ सियासी जदोजहद कंदड़ धुरा आहियूं। असीं सम्झूं था त सिंध असांजो वतन आहे ऐं असांजो आबाई वतन आहे। असां सदियुनि खां वठी हिकिड़ो वतन जी हैसियत में रहियो आहे, कॾहिं ग़ुलाम थींदो रहियो आहे, वरी आज़ादु थींदो रहियो आहे ऐं सिंधी माण्हुनि जो आज़ादी फितरी जमहूरी सियासी इंसानी हक़ आहे। उन जे लाइ असां सियासी जदोजहद कंदा रहिया आहियूं। उहा ई असल में बुनियादी सबबु आहे जेसन क़ौमी महाज़ जे मथां बंदिश जो त संजीदा सियासत छो पई थिए ऐं सिंध ते जेके बि हमला थिया आहिनि, सिंध में जॾहिं धारी आबादकारी जो सुवालु उभिरे थो, सिंध में जॾहिं मज़हबी इंता पसंदी जो सुवालु उभिरे थो, सिंध में धारियुनि जूं जॾहिं लोधूं अचनि थियूं उन्हनि खे शनाख़्ती कार्ड ॾिना वञनि था, सिंधू दरिया ते जॾहिं बंद ॿधा वञनि था, डैम ठाहिया वञनि था, उन्हनि मामलनि ते जेसन क़ौमी महाज़ सदाईं जदोजहद कई आहे, सदाईं जदोजहद जे अमल में रही आहे, मैदान अमल में रही आहे। उन जी ॾोह में उन जी सज़ा में जेसन क़ौमी महाज़ जे मथां बंदिश कई वई आहे ऐं उनखे जेको आहे सो पाबंदी पियल तंज़ीम करार ॾिनो वियो आहे। असीं सिंधी माण्हुनि जे आॾो, सिंधी ज़मीर जे आॾो इहा ॻाल्हि रखूं था ऐं आलमी ज़मीर जे आॾो, आलमी तंज़ीमुनि जे आॾो इहा ॻाल्हि रखूं था त असांजो ॾोह सिंध सां मुहबत करणु आहे।
ऐं सिंध सां मुहबत करण जे जुर्म में असांजी तनज़ीम जे मथां बंदिश चई वई आहे। बावजूदि उनजे असीं सम्झूं था त सिंध वतन सां मुहबत जेका आहे, असांजी कमिटमेंट जेका आहे, उहा कंहिं बंदिश जे करे रुकजी नथी सघे। असां पंहिंजी सियासी जदोजहद खे जारी वसारी रखंदासीं ऐं आलमी ज़मीर खे इहा वरी ॿीहर अपील था कयूं ऐं सिंधी माण्हुनि खे अपील था कयूं त उहे हिन घड़ी में गॾु बीहनि। असां माण्हुनि खे यकीन था ॾियारियूं त जेतोणीकि जदोजहद जा मुख़्तलिफ़ तरीक़ा मुख़्तलिफ़ क़ौमूं इस्तेमालु कंदियूं रहियूं आहिनि, पर GSM क़ौमी महाज़ मुकमल तौर ते अदम तशदुद वारी सियासत ते यकीन रखे थी। ऐं इहो बार बार असीं उनजे करे नथा चऊं त असीं कंहिंखे ॾियारो वज़ाहत ॾियणु घुरूं था, पर असीं इहो ॿुधाइणु चाहियूं था त सिंध वटि हिकिड़ो सियासी जदोजहद जा पंहिंजा रंग ऐं ढंग आहिनि। असां उन बुनियाद ते जदोजहद कई आहे, कंदासीं ऐं कंदा रहंदासीं। साईं, असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां हीअ जेका पाबंदी हई वई आहे जसकम आरिसर ते, उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां सम्झूं था त हाणे रियासत साईं GM सैद जे फ़िक्र खां, साईं GM सैद जे फ़लसफ़े खां, साईं GM सैद जे फ़िलासफ़ी खां डिॼी वई आहे ऐं हू ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि त जेके आहिनि से सिंधी माण्हू साईं GM सैद जे फ़िक्र खे, साईं GM सैद जे फ़लसफ़े खे, साईं GM सैद जी आइडियालॉजी खे दिलनि सां हंडाइनि था ऐं सिंधी माण्हू जेके आहिनि से उनखे लबेक चई उनजे पुठियां जेके आहिनि से उनखे सम्झनि था ऐं जेके आहिनि से उनजे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे जेके आहिनि से मोट ॾियनि था। हाणे ताज़ो जेके आहिनि से लखनि जे तइदाद में साईं GM सैद जी वरसी ते या साईं अब्दुल वाहिद आरिसर साहिब जी वरसी ते लखनि जे तइदाद में माण्हुनि जेके आहिनि से ट्वीट कया ऐं उन खां जेके आहिनि से रियासत ख़ौफ़ज़दा थी वई आहे, रियासत डिॼे थी ऐं रियासत जूं जेके आहिनि से वायूं बताल थियल आहिनि। हिननि अमलनि मंझां जेके पाबंदियूं हणनि था, उन्हनि मंझां लॻे थो त हिननि जे दिलनि में चोर आहे ऐं हिननि वटि को दलील कोन्हे को हिननि खे सिंध खे ग़ुलाम करण लाइ, सिंध खे मफ़लूज करण लाइ, सिंध जा वसीला लुटण लाइ हिननि वटि को दलील कोन्हे को। ऐं हीअ ॾिसनि था त सिंधी माण्हू जेके आहिनि से हाणे साईं GM सैद जे फ़िलासफ़ी खे ऐं आज़ादी वारे फ़लसफ़े खे सम्झनि था ऐं साईं GM सैद खे ख़ुदि 30 सालनि खां मथे अरसो जेके आहिनि से हिननि बिग़ैर कंहिं केस हलाइण जे क़ैद में बंदि रखियो, छाकाणि त हीअ न पिया चाहिनि त साईं GM सैद जो फ़लसफ़ो, साईं GM सैद जो फ़िक्र जेको आहे सिंधी माण्हुनि ताईं पहुचे। पर साईं GM सैद पंहिंजा जेके आहिनि से किताब लिखी ऐं माण्हुनि खे सम्झायो ऐं उहा ॻाल्हि जेके आहिनि से माण्हुनि खे हाणे सम्झण में अची वई आहे। सिंधी माण्हू जेके आहिनि से साईं GM सैद जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे लबेक चवनि था। बशीर ख़ान कुरैशी जे वक़्त में जेके आहिनि से लखनि जे तइदाद में माण्हू कराची में फ्रीडम मार्च कनि था ऐं हाणे जेके आहिनि से लखनि जे तइदाद में माण्हू जेके आहिनि से ट्विटर ते ट्वीट कनि था त इन्हनि मंझां लॻे थो त हिननि जूं हाणे वायूं बताल थियनि थियूं। त आज़ादी जी घुर करणु या राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन जी डिमांड करणु या सिंध जो उहो पुराणो स्टेटस जेको प्री कॉलोनियल स्टेटस हुयो, आज़ादु क़ौम जो स्टेटस, आज़ादु मुल्क जो स्टेटस, उनखे बहाली लाइ जदोजहद करणु या उनजी डिमांड करणु को बि गैर इख़लाक़ी, को बि गैर क़ानूनी ऐं इंसानियत जे ख़िलाफ़ु नाहे। उहो इख़लाक़ी डिमांड आहे ऐं इहो जेको आहे सो बैनुल अक़वामी उसूल तहत जेके आहिनि से सिंधी माण्हुनि खे राइट थो पहुचे त हू पंहिंजे वतन जी आज़ादी जी डिमांड कनि, पंहिंजे राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन जी डिमांड कनि ऐं उहो प्री कॉलोनियल स्टेटस जेको आहे सो जंहिं तहत आज़ादु क़ौम ते, आज़ादु मुल्क ते अंग्रेज़ सरकार जेको आहे सो कब्ज़ो कयो, उन जी बहाली लाइ जदोजहद कनि। उहो को बि जेको आहे सो गैर क़ानूनी ऐं गैर इख़लाक़ी डिमांड कान्हे का, उहो सिंधी माण्हुनि जो राइट आहे। इट्स ए सेक्रोसेंट राइट ऑफ सिंधी पीपुल। त कंहिं क़ौम खे तव्हां ग़ुलाम नथा रखी सघो, कंहिं क़ौम खे जेको आहे सो महकूम नथा रखी सघो ऐं आज़ादी जेको आहे सो सिंधी माण्हुनि जो हक़ु आहे ऐं उहा जेके आहिनि से उनजी जेकॾहिं डिमांड कनि था त उहा का बि जेके असां बैनुल अक़वामी उसूलनि मुताबिक़ का ग़लति ॻाल्हि कान्हे का। अॼुकल्ह सोशल मीडिया ते ऐं अख़बारनि में ऐं जियो न्यूज़ में इहा ख़बर गश्त बि करे त GSM क़ौमी महाज़ अब्दुल वाहिद आरिसर ते पाबंदी हई वई आहे। उन सां गॾु ॿ के तनज़ीमूं को अजीब सां नाले सां लिखियूं वियूं आहिनि त हीअ फलाणी आर्मी ही हू, उन्हनि ते पाबंदी हई वई आहे, जंहिंजा नाला बि असां पहिरियों दफ़ो ॿुधा आहिनि। हाणे ही जेका पाबंदी हई वई आहे
उहा पाकिस्तान जे आइन मूजिबि, इंसानी हक़नि जे गॾियल क़ौमुनि जे चार्टर मूजिबि ऐं इख़्लाक़ियात मूजिबि इहा ग़ैर क़ानूनी आहे। सियासत करण जो हर कंहिंखे हक़ आहे ऐं हर तंज़ीम सियासत करे सघे थी। जीअं सिंध क़ौमी महाज़ आरिसर जो बुनियादु सिंध जे मशहूरु आलिम साईं अब्दुल वाहिद आरिसर साहिबु रखियो, जे 41 किताब लिखिया आहिनि, जेको अदम तशद्दुद जो हामी हो ऐं साईं जेम्स जे फ़िक्र ते हलंदे सॼी ज़िंदगी, सॼी ॼमारण हुन गुज़ारी, न कॾहिं विकियो, न कॾहिं झुकियो ऐं न कॾहिं थको। हाणे उन जे पोइ लॻनि ते इहे इल्ज़ाम हणनि त फलाणे तंज़ीमनि सां हुननि जा वास्ता आहिनि ऐं हीअं आहिनि हू आहिनि, त ॾाढी हिकिड़ी खिल जहिड़ी ॻाल्हि महसूसु थिए पई। इहो ईअं ई आहे जीअं बलोचिस्तान में उन्हनि खे हुकूमत किराइणी हुई त इल्ज़ाम हयूं त कादिर बख़्श निज़ामानी साहिबु जेको आहे सो इराक़ी एम्बेसी मां असलो खणी ऐं वियो पिए ऐं हीअं पियो थियो ऐं हू पियो थियो, जंहिं शइ जो बुनियाद ई कोन हो। पोइ इहो बुनियादु हणी ऐं उन्हनि ते पाबंदी हणी छॾियूं ऐं नैब ते ई पाबंदी हणी छॾियूं, उन्हनि जी हुकूमत बलोचिस्तान मां ऐं सूबे सरहद मां ख़तमु करे छॾियूं। अहिड़ो ई माहौल हिते जोड़नि पिया। असुल में रियासत सिंध जा सवें सियासी कारकुन मिसिंग कया आहिनि, उन मां काफ़ी कुझु वापसि बि थिया आहिनि ऐं सम्झां थो 100 खां मथे अञा अंदरि पिया आहिनि थिया। ऐं उन्हनि खे इहो बुनियादु फ़राहम करिणो आहे, ॿधणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहो आहे त हिकिड़ो नए नमूने सां वॾो उन्हनि खे रियासती ऑपरेशन हिकिड़ो करिणो आहे। उन जे लाइ बि हीअ तयारी कनि पिया ऐं कॾहिं क़ौमी कारकुननि खे झले ऐं उन्हनि खे झंडा हथ में ॾेई ऐं प्रेस कॉन्फ्रेंसूं कराइनि था। मजबूरनि पोइ वीचारा कारकुन छा कनि, उन्हनि खे दुनिया में हलणो आहे, तंहिंजे करे हू इन नमूने सां मजबूरी में, दिला न पर मजबूरी में बसि ईअं कनि था। त हाणे ही को नओं ऑपरेशन शुरू करणु घुरनि था। बाबा जहिड़े का तंज़ीम फलाणी आर्मी ई हू, जेकॾहिं आहे त वञी उन्हनि खे ॻोल्हियो न, जेकॾहिं आहे त वञी उन्हनि जा हथ करियो। जेकॾहिं अहिड़ी का सूरत हाल आहे त अञा त को हिकिड़ो माण्हू को आर्मी जो न को असां खां अहिड़ो को ड्रेस पियल फ़ौजी ड्रेस पियल को सिंधी ॾिठो आहे जेके हिननि गिरफ़्तार कयो हुजे या ग़ैर मुल्की असलो जीअं नमूनो समूनो कंदा आहिनि, अहिड़ी का बि ॻाल्हि असां त मीडिया में त कान ॾिठी आहे त अहिड़ा के माण्हू हुजनि। ऐं इहो ईअं ई आहे जीअं बाचा ख़ान ते इल्ज़ाम हया वेंदा हुआ त हू फ़क़ीर ऑफ इपी हाजी मिर्ज़ा ख़ान जी मदद थो करे। सॼी दुनिया खे ख़बर आहे, बल्कि तारीख़ में बि ख़बर आहे, किताब बाचा ख़ान ते बि लिखिया पिया आहिनि ऐं फ़क़ीर ऑफ इपी हाजी मिर्ज़ा ख़ान ते बि लिखियलु आहिनि। किथे बि उन्हनि जो लिंक पाण में ज़ाहिर ई कोन थो थिए, जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि सिंध में आहे त। बाक़ी असलम खैरपुरी या अमीर हसन पंवर या साजन आरिसर या ॿिया जेके ग़रीब कारकुन आहिनि जिन वटि रैली बि कान्हे का, हलण जे लाइ भाड़ो बि कोन्हे को, उहे किथां अहिड़ियूं आर्मियूं हलाईंदा? इहा त खिल जहिड़ी ॻाल्हि आहे। इहे वीचारा क़ौमी कारकुन सलाम आहे उन्हनि खे, भाड़ो भला कीअं जेको आहे घरां पूरो करे हलनि था। ऐं आउं सम्झां थो त इहो पहिरीं जसकम आरिसर खे बुनियादु बणाए, उनखां पोइ जसकम बशीर कुरैशी, उनखां पोइ GSN माज़, GSN तहरीक, सभिनी ते इहे पाबंदी हणंदा ऐं सिंध जी क़ौमी तहरीक खे मुकमल जाम करण जी कोशिशि कंदा। जेको सियासत करणु माण्हुनि जो आइनी हक़ आहे ऐं उहो हक़ ही सिंधी माण्हुनि खां खसीनि पिया ऐं माण्हुनि खे हिकिड़े बिल्कुलु कुंड में मोकिलीनि पिया। ईअं मोकिलीनि पिया जीअं हिन बलोचनि खे मोकिले छॾियो आहे, जीअं हिननि बंगालियुनि खे मोकिलियो हो, जीअं हिननि पख्तूननि खे मोकिले छॾियो आहे, अहिड़े नमूने सिंध खे मोकिलण घुरनि था। ऐं जेका बि सूरत हाल अॻिते थींदी उन जा ज़िम्मेवार ही भाऊ वारा पाण हूंदा। इन पाबंदी जे हवाले सां अवामी वर्कर्स पार्टी यानी उनजी वफ़ाक़ी तंज़ीम बि सूबाई त सूबाई पर वफ़ाक़ी तंज़ीम बि इन ते बयान जारी कयो। सिंध प्रोग्रेसिव कमेटी जेको तरक़ी पसंद पार्टियुनि जो इतिहाद आहे उन बि पंहिंजो बयान जारी कयो। बयान जारी कंदे असां इहो चयोसीं त मज़म्मत बि कयूं था ऐं हिनजी मज़ाहमत बि कंदासीं। यानी पुरअमन सियासी तंज़ीमुनि ते पाबंदी जो सवाल हिननि
खे हुक्मराननि खे सॼी ज़िंदगी कम्युनिस्ट पार्टी ते पाबंदी आहियूं 1954 में अमेरिका खे राज़ी कयो न आहे गद्दार ही पाण हिन अवाम खे गद्दार सॾीनि था हक़ीक़त इहा आहे त सिंध ते पाबंदी सराइकी वसेल ऐं गिलगित बल्तिस्तान खे सुञाणप पंहिंजी क़ौमी सुञाणप खां परे रखणु पख्तूनख्वा खे जंग जो मैदान बणाइणु बलूचिस्तान खे गाइबिस्तान बणाइणु इहो अवाम खे साईं हालत हुननि छॾाई आहे हुकुमरान इहो अवाम गद्दार थियो ऐं हुकुमरान गद्दार थिया सो हिन पाबंदी खे असां गैर जमहूरी सां चऊं था अवाम जे बुनियादी आइनी जेको हक़ हासिल आहे हुनखे हुनजी नफ़ी सम्झूं था को पुरतशदद कहिड़ो रिकॉर्ड आहे हिननि जो जस्कम वारी जो कहिड़ो मिलिटेंसी जो रिकॉर्ड आहे उहो साईं जीअं सॼी पुरमन सां सभु करणु था चाहिनि ऐं उहा बि हिननि खे हिननि जे लाइ दग बंदि था पिया कनि सिंध में बलूचिस्तान जी हालत करे जो हुनजा अवामी सियासी दग बंदि कयूं को नौजवाननि लाइ दग न छॾियूं त उन्हनि जबलनि ते चढ़नि सिंध जे अवाम सां नौजवान सां वरी पुराणी कार करण था चाहिनि त चश्मो वारी का इंतिहा पसंदि लाइन वठनि पर असां इहो करणु कोन ॾींदासीं न पंहिंजे नौजवान खे करणु ॾींदासीं न हिननि खे इहो करणु ॾींदासीं जस्कम आरिसर जे दोस्तनि जो असल में सिर्फ़ु इहो ॾोह आहे त हुननि सिंध जे अहम मामलनि ते इंतिहाई बहादुरी सां न रुॻो आवाज़ उथारे आलमी इदारनि ताईं सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म जी दान ॾिनी आहे पर जबरी गुम थियल क़ौमी कारकुननि अदीबनि तोड़े बाशऊर सिंधियुनि जे लाइ अमली जदोजहद कंदे एहतजाजी मुज़ाहरा बुख हड़तालूं ऐं लांग मार्च करे सिंध जे माण्हुनि में अहिड़े नाहक जबर बाबति आगाही ॾिनी आहे हा जेकर उहो रियासत पाकिस्तान जी नज़र में ॾोह ऐं दहशतगर्दी आहे त हू वॾा दहशतगर्द आहिनि इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीम खे पाकिस्तान जे अहिड़े जबर वारी रांदि खे नज़र में रखे भरपूर आवाज़ उथारणु घुरिजे ऐं सिंध जे क़ौमी तहरीक मथां पाबंदी फिलफौर ख़तमु कई वञे रिपोर्ट सर्वेश हैदर ओडो वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़ लंडन।